नाज़रीन, हमारी सीरियल जटीन न्यूज़ आवां जावेद उस्मान बिरानी कंदकोट में अब्दुल खालिक चाचड़ की रिपोर्ट मूजिब कंदकोट लग 20 सेक्शन थाने जे 10-27 मेल रोड ते सीपी भरसाकोट शारिनो बंगवार में नामालूम हथियारबंद नल्ला रखियो बंगवार के घर ते का करे फायरिंग करे ॾिनी जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो शौकत अली बंगवार सख़्त ज़ख़्मी थी पियो जॾहिं त हथियारबंद चौपायो माल काय आसानी से फरार थी विया। अहिड़ो इतलाह अॼु पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती ज़ख़्मी के वारसन फौरी तौर ते अस्पताल खणाया आंदो जिते हालत गणती जोगी हुअण सबबि सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़ियो बंगवार बिरादरी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿुधाए पियो वञे। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। ॿिए तरफ़ कंदकोट सी सेक्शन थाणे जी हद गोला मोड़ वटि हथियारबंदनि पारां ॾींहं ॾिठे जो फुर दौरान ॻोठाणे हुसैन बख़्श गोलो खे गोली हणी 3 लख रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सी सेक्शन थाणे जी हद में बदअमनी उरूज ते पहुची वई। शहरी सख़्त परेशान, पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जटीन वेब न्यूज़ कंदकोट।